नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैरपुर खां ख़बर ॾींदा हलूं त PPMNA ऐं मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी डॉक्टर नफीसه शाह चयो त पाकिस्तान पीपलزپارټي जमहूरियत ऐं अवाम जी भलाई लाइ कुर्बानी ॾिनी। अवाम जे हक़ ख़ातिर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे शहीद कयो वियो। शहीद राणी खे बि अवाम जे हक़नि ख़ातिर ऐं जदोजहद कई ऐं उन खे बि शहीद कयो वियो। नेब सगोरी ॿिनि केसनि खे जल्द उकलाए रही है, पर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जा केस हिन वक़्त ताईं हुननि जे कातिलनि खे सज़ा न ॾिनी है। यूटर्न में खान चयो है त मां ख़ुदकुशी कंदुसि पर AMF खां कर्ज़ न वठंदुसि, पर वो चंद महीननि में 300 खरब वरिता। हाणे हिन खे घुर्जे त पंहिंजे वाइदे ते अमल करे। MNA डॉक्टर नफीसه शाह चयो है त यूटर्न खान ऐं हुन जी काबीना अवाम खे महांगी बिजली बहरान खेसि बहरान जे वर चाढ़े छॾियो। ज़रूरत पई है त अवाम जे हक़नि ख़िलाफ़ कराची खां लॉन्ग मार्च जी शुरूआत कंदासीं। हुकूमत जे ख़ात्मे ताईं इस्लामाबाद में धरणो जारी रहंदो। हिन चयो त 4 अप्रैल ते असांजे सियासी क़ाइद शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसी है। उन खे ख़राजे अक़ीदत पेश करण लाइ पूरे पाकिस्तान जी अवाम लाड़काने में गॾु थी पंहिंजे अवामी लीडर खे सलामी पेश कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।